अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे ऐं मां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। गुज़िरियल हफ़्ते भारत जे शहर दिल्ली जे जंतर मंतर में जेको एहतजाजी प्रोटेस्ट जेको कयो वियो उन खां त पूरी दुनिया वाक़ुफ़ु आहे। ठीकु अहिड़ी तरह जो हिकिड़ो जेको प्रोटेस्ट आहे उहो सिंध जे शहर हैदराबाद में थी रहियो आहे, जंहिंखां शायदि जेके शऊर रखंदड़ माण्हू आहिनि उहे लातालुक़ ऐं बेख़बर बणियल आहिनि। ऐं त सिंध जे शहर हैदराबाद में जेको आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी जेका हेड ऑफिस आहे उन जे साम्हूं जेको आहे त नौजवाननि जो वॾो अंग गुज़िरियल काफ़ी वक़्त खां जेको आहे त एहतजाज करे रहियो आहे, जिन हाई कोर्ट खे बि अप्रोच कई ऐं सॼो जेको रिकॉर्ड खणी करे जेको आहे उते उन्हनि एहतजाज कयो आहे। ऐं उन्हनि वटि जेको रिकॉर्ड आहे जेको आहे DMCs जंहिंखे चवंदा आहियूं, डिटेल मार्कशीट जेको आहे त जेको रिज़ल्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको आहे त तर तकड़ में जेको जारी कयो हुयो। ऐं तव्हांखे यादि हूंदो त 2024-25 में 9000 खां वधीक जेके नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं जेको आहे त जिन इम्तिहान में हिसो वरितो हुयो ऐं उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे त 70 जेको आहे त टोटल 70 छोकिरा ऐं छोकिरियूं जेके पास थियूं, एलोकेटेड कयूं वियूं। पर उन में जेको आहे त अहम ॻाल्हि इहा ई आहे त उन्हनि 70 छोकिरनि ऐं छोकिरियुनि में को बि पसमानदा इलाइक़े सां कंहिं ग़रीब घराणे सां तालुक़ रखंदड़ को बि ग़रीब शागिर्द कोन आहे। जे अगरि नतीजा ॾिठा वञनि त जेके बि नौजवान पास थिया हुया उन्हनि सभिनी खे जेको आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको आहे जेके माफ़ियाऊं जेके वेठल आहिनि ऐं उन्हनि जेको आहे इंटरव्यूज़ में वाइवाज़ में जेको आहे उन्हनि खे जेको आहे त फेल करार ॾेई करे जेको आहे त उन्हनि जी हक़ तलफ़ी कई। पर उहे नौजवान जेको आहे त उहे मायूस कोन थिया। उन्हनि पंहिंजो जेको आहे त उहो मामिलो उहो पंहिंजो केस खणी समन जी तइदाद में हाई कोर्ट सिंध खे जेको आहे त अप्रोच कई। उन खां गॾोगॾु जेको आहे त हाणे हिन वक़्तु जेको एहतजाज आहे उहो गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां हलंदड़ आहे। पर सभ खां वॾी अफ़सोस जी ॻाल्हि इहा ई आहे त हिन हेॾे सारे एहतजाज खे जेकर थोरो मादी में वञूं, कुझु ॾींहं पोइ वञूं त जेको जंतर मंतर इंडिया में जेको आहे एहतजाज कयो वियो, जंहिंखे कॉकरोच जनता पार्टी जेको आहे त उनजे प्लेटफॉर्म तां जेको आहे त नौजवान जेको आहे पेपर लीक्स मामले तां जेको एहतजाज कयो उनखे पूरी वर्ल्ड, पूरी दुनिया जी इंटरनेशनल मीडिया समेत जेको मक़ामी मीडिया हुई ऐं जेके इन्फ्लुएंसर हुया उन्हनि जेको आहे उनखे जेको आहे कवर कयो, जेके यूट्यूबर हुया उन्हनि जेको उनखे कवर कयो। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जेका असांजी नेशनल मीडिया आहे उहा अॼोके ॾींहं ताईं जेको आहे उन्हनि खे 5 मिंटनि जी जेको आहे हिकिड़ी स्टोरी बि जेको आहे स्पेस न ॾेई सघी आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजा यूट्यूबर आहिनि नाले वारा आहिनि ऐं उन खां गॾु जेको नेशनल जेके मीडिया में कमु कंदड़ जेके यूट्यूबर आहिनि, जेको पाकिस्तान लेवल ते जेके कमु कंदा आहिनि, उन्हनि जी नज़रुनि खां ही एहतजाज ओझल आहे। छो त हीउ सिंध जे जेको आहे त सिंधी नौजवाननि जे मुस्तक़बिल जो मसइलो आहे, सिंधी नौजवाननि जो एहतजाज आहे। ऐं हिन एहतजाज मां हिन जी व्यूअरशिप कोन मिलंदी, हिन मां हिन खे को बि फ़ाइदो कोन पहुचंदो। तंहिंजे करे हिन एहतजाज खे हू कंहिं बि क़िस्म सां प्रोमोट करणु या उन जी जेको आहे त हिमत अफ़ज़ाई करणु कोन था चाहिनि, जेको इंतिहाई ॾुखोईंदड़ ऐं अफ़सोस जो मुक़ाम आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको आहे त हिन वक़्तु जेके सिंध में शऊर रखंदड़ धुरियूं आहिनि उनखे घुरिजे त जेको हीअ जेके नौजवान आहिनि ऐं जेके पाण खे जेको आहे त हिंदुस्तान जी जेका कॉकरोच जनता पार्टी आहे CJP जेको आहे त उन सां मनसूब करे सिंधी कॉकरोच जनता पार्टी जे नाले सां जेको मनसूब करे सोशल मीडिया ते मुहिम बि हलाए रहिया आहिनि। पर गॾोगॾु जे अगरि ॾिठो वञे जेकर इहे कॉकरोच हक़ीक़त में जे ॿिड़ी मुठ थिया त पोइ जेको ही वॾे वॾे बंगलनि में वॾी वॾी ऑफिसुनि में जेके साहिब वेठा आहिनि उहे जेको आहे वेही कोन सघंदा। ऐं फौरी तौर ते हिन मामले जो नोटिस वठण जी ज़रूरत आहे। ऐं जेको मां ख़ासि तौर ते जेको आहे त जेको सिंध में सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते जेके कमु कंदड़ शऊर रखंदड़ जेके यूट्यूबर्स आहिनि ऐं जेको फ्रीलांसर्स आहिनि जेको आहे उनखे जेको आहे त मां गुज़ारिश कंदुमि त हिननि मामलनि खे तव्हां प्रोमोट कयो, हिननि मामलनि जेको आहे त हिननि खे हाईलाइट कयो, हिन मामलनि खे जेको आहे हथी ॾियो ऐं हिननि नौजवाननि जी जेको आहे त वसआर जेको मालिकी कयो त असांजे भरिसां जेको मुल्क आहे उते एहतजाज थिए थो, उते जेको पॉपकॉर्न खपाइण वारो आहे उहो बि अची हुनजी मदद करे थो। ऐं जेको आहे त फ्री ऑफ कास्ट जेको उनखे मानी मुहैया कई वञे थी, उनखे पाणी ॾिनो वञे थो, उन्हनि जी मदद कई वञे थी ऐं उन्हनि जी हर नमूने जी सहायता कई वञे थी। पर असांजे सिंध में सिंध जो नौजवान निंदड़ को रोडनि ते पट ते सुतो पियो आहे, उन खां कोई पुछण बि कोन थो अचे, उन सां कोई ॻाल्हाइण बि कोन थो अचे। पर वरी बि जेको आहे शाबाश ॾिजे जेको आहे उन कॉन्फ्रेंस जमायतुनि खे, जंहिंमें नियाज़ कालाणी आहे, साईं ज़ैन शाह आहे ऐं गॾोगॾु कल्ह जेको आहे त जेको KBA जो जेको सदर आहे जेको आहे कराची बार जो आमिर नवाज़ वड़ाइच साहिबु जेको आहे उहे बि जेको आहे त हिन
कैंप ते पहुता आहिनि ऐं नेमत खोड़ो साहब आहिनि उहे बि जेको आहे कैंप ते पहुता आहिनि ऐं उन्हनि जेको आहे त गॾियल तौर ते आमिर नवाज़ वड़ाइच जेको कल्ह ॻाल्हि कई आहे 2 अगस्त ताईं जेको आहे त हिन खे मोहलत ॾियूं था। जे अगरि शागिर्दनि जा जेके बि मुतालबा आहिनि अगरि मुतालबा पूरा नथा कया वञनि त जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको चेयरमैन आहे उन खे हटाइण ताईं जेको आहे त हिकिड़ो वॾो धरणो जेको आहे ॾिनो वेंदो। पर मां त इहो सम्झां थो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको आहे जेको चेयरमैन आहे उन जे हटाइण सां ई मसइलो हल कोन थींदो। इन जे पोयां जेके हथ आहिनि ऐं जिन सॼी सिंध खे तबाह कयो आहे बर्बाद कयो आहे इहो सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां जेके नौजवान जेके निकिरी ईंदा आहिनि जेको ग़रीब मिसकीन माण्हुनि जी जेको हक़ तलबी करे जेको उन्हनि जो जेको मेरिट जी लताड़ करे जेके निकिरी ईंदा आहिनि ऐं 50-50 लख 55 लख 60 लख रुपया जेको हिकु सीट जा जेको ॾेई करे उहे जेके निकिरी ईंदा आहिनि ऐं जिन जो ताज़ो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे जेको हालिया जेको आहे त 10 सालनि जे विच में जेको असां वटि जेको आहे त ASP जेके भर्ती थिया ऐं DSP जेके असां वटि भर्ती थिया उन खां अलावा जेको आहे त असां वटि जेको आहे असिस्टेंट कमिश्नर जेके भर्ती थिया ऐं असां वटि जेके प्रोफेसर भर्ती थिया या ॿिया जेके बि जेको आहे सां रिलेटिव जेके बि जेको आहे नौजवान जेके इन सीटुनि ते भर्ती थी आया आहिनि ब्यूरोक्रेसी जो हिसो बणिया आहिनि छा जेको तव्हांखे लॻे थो उन्हनि जे जेको आहे दिलि में को आम माण्हू जे लाइ कंहिं सिंधी माण्हू जे लाइ कंहिं मिसकीन माण्हू जे लाइ को रहम आहे? छो जो उहो लखे रुपया भरे जेको आहे करोड़ रुपयनि जे लॻभॻि करोड़ रुपया जेको उहो भरे जॾहिं अची उहे उहिदनि ते वेहनि था त उन मां इंसानियत ख़तमु थी वेंदी आहे। सो हिन वक़्तु ज़रूरत आहे जेको आहे त जेके मेरिट जी लताड़ करे जेके माण्हू अॻिते अचनि था जेको आहे त उन्हनि जी जेको आहे रस्ता रोक करण जी आहे। जेके नौजवान रोडनि ते निकितल आहिनि उन्हनि खे भरपूर साथ ऐं सहकार ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं मां गुज़ारिश कंदुमि हिन प्लेटफॉर्म तां सॼी सिंध जा जेके नौजवान आहियो ऐं जेको हैदराबाद में जेको एहतिजाजी कैंप जेका क़ाइमु थियल आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ु जेको आहे त उनजो हिसो बणो ऐं उन्हनि जे आवाज़ खे हथी ॾियो। वॾी महिरबानी।